للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كذبت ثمود المرسلين إذ قال لهم أخوهم صالح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتتركون فيما هاهنا آمنين في جنات وعيون وزروع ونخل طلعها حضيض وتنحتون من الجبال بيوتا فارهين فاتقوا الله وأطيعون اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد इन रुकुअ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला समूद जे क़ौम उन्हनि जे तरफ़ हज़रत सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह पाक नबी बणाए मोकिलणु फरमायो। फरमाए कज़्ज़बत समूदुल मुरसलीन, समूद जे क़ौम पैगंबरनि खे कूड़ो भायो। इज़ क़ाल लहुम अख़ूहुम सालिहुन अला तत्तक़ून, जॾहिं खेनि संदन भाउ हज़रत सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त अल्लाह खां छो न डिॼंदा आहियो। इन्नी लकुम रसूलुन अमीन, बेशक अव्हां लाइ अमीन पैगंबर आहियां। फत्तक़ुल्लाह व अतीऊन, पोइ अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो मञो। छा ही ख़्याल अथव त हमेशह उन ऐश आराम बाग़ बहार जा मज़ा माणींदव ऐं जबलनि खे टुके जेकी सुठा घर तयार कया अथव उन्हनि मां कॾहिं बि न निकिरंदव। या ही मज़बूत ऐं पकियूं जायूं अव्हां खे अल्लाह ताला जे अज़ाब खां छॾाईंदियूं। उन्हनि अजायनि ख़्यालनि खे दिलि मां कढी छॾियो ऐं अल्लाह ताला खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो वठो। अव्हां जे फ़ाइदे भलाई जी ॻाल्हि चवां थो। वमा असअलुकुम अलैहि मिन अजर, ऐं अव्हां खां उन पैगाम पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां। इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन, मुंहिंजो उजूरो रुगो जहान जे पालनहार ते आहे। मूंखे मज़दूरी भाड़ो उहो ॾींदो जेको जहान जो पालींदड़ आहे। तव्हां सिर्फ़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी करे उन जे मथां अमल कयो, फर्माबरदारी कयो, अल्लाह खां डिॼो। अतुतरकून फीमा हाहुना आमिनीन, वो जेकी हिते दुनिया में आहे तंहिंमें अव्हां खे बेभव छॾे ॾिबो छा? बसि तव्हां ईअं हमेशह रहंदव? बेभवा थी न रहो, अल्लाह जो ख़ौफ़ धारियो, ॾिनल नेमतुनि जो शुक्रियो अदा कयो। फी जन्नातिन व उयून, बाग़नि में ऐं चश्मनि में, वज़रूइन व नख़लिन तलउहा हज़ीम, ऐं पोखुनि ऐं खजनि में जिन जा गोशा कुंवरा आहिनि। खजीअ जो गोशो कुंवर हूंदो आहे, जिते बीहारेसि उते बीहजी वेंदो। अहिड़ियूं अल्लाह पाक तव्हां खे नेमतूं ॾिनियूं आहिनि। वतनहितून मिनल जिबालि बुयूतन फारिहीन, ऐं कारीगर थी जबलनि मां घर बणाईंदा आहियो। यानी जबलनि खे टुके टुके तराशे करे तव्हां उन में अंदरि चुरियूं ठाहे पंहिंजा घर ठाहियो था। एॾी अल्लाह तव्हां खे ताक़त ॾिनी आहे ऐं दिमाग़ ॾिनो आहे, होशियारप ॾिनी आहे, तंहिंजे करे हिन जो क़दुरु कयो, अल्लाह खां डिॼो, मुंहिंजो चयो मञो, हक़ जी ॻाल्हि जी ताबेदारी कयो। फत्तक़ुल्लाह व अतीऊन, पोइ अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो मञो।
वला तुतीउ अमरल मुसरिफीन, ऐं उन्हनि हद खां लंघंदड़नि जो चयो न मञो, जेके अल्लाह जे हदनि खां वधी विया ओरांगे विया, उनजो चयो न मञो। الذين يفسدون في الارض ولا يصلحون, जेकी मुल्क में बिगड़ो विझंदा आहिनि ऐं सुधारो न कंदा आहिनि। हीउ अवाम खे चयो वियो त तव्हां उन्हनि वॾनि फ़सादनि ऐं शैताननि जे पोयां हली तबाह न थियो। हीउ त ज़मीन में ख़राबी पखिड़ण वारा आहिनि, इस्लाह कंदड़ ऐं नेक सलाह ॾींदड़ न आहिनि। इन जी तव्हां ताबेदारी न कयो। हाणे क़ौम जवाब थी ॾे कावड़िजी करे, क़ालू इन्नमा अंत मिनल मुसहरीन, चयाऊं त तूं रुगो जादू कयलनि मां आहीं। पैगंबर खे नऊज़ बिल्लाह चवण लॻा तूं जादू कयल आहे। जंहिंखे ॻाल्हि न मञणी हूंदी आहे त उहो अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो त इहो कूड़ो आहे, कंहिं न कंहिं पैसा ॾिना आहिनि तंहिंजे करे हाणे इहा ॻाल्हि चवे थो। हक़ वारी ॻाल्हि ॾाढी कौड़ी लॻंदी आहे। त नऊज़ बिल्लाह समूद जी क़ौम वारा हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवण लॻा तूं जादू कयल आहे। मा अंत इल्ला बशरुम मिस्लुना फाति बिआयतिन इन कुंत मिनस सादिकीन, तूं रुगो असां जहिड़ो माण्हू आहीं। तूं त असां जहिड़ो माण्हू आहे, तूं कीअं रसूल थी आहीं, पैगंबर थी आहीं? यानी असां खां वधीक तुंहिंजे अंदरि कहिड़ी ॻाल्हि आहे जो नबी बणिजी वई? मालूम थिए थो त कंहिं जादू कयो अथई, जंहिं करे तुंहिंजो अकुल ख़तम थी वियो आहे। नऊज़ बिल्लाह। क़ाल हाज़िही नाक़तुन लहा शिरबुन वलकुम शिरबु यौमिन मअलूम, जेकॾहिं नबी आहे असां खां वॾो दर्जो अथई त अल्लाह ताला खे चई करे का अहिड़ी निशानी ॾेखार जंहिंखे असां बि मञूं। वरी फरमाइश कयाऊं त चङो भला पत्थर जे हिन शिप मां हिकिड़ी ॾाची कढी ॾेखार, जेका अहिड़ी ढुकी ऐं सूरनि सां हुजे, अचे बि जबल मां, हुजे बि ढुकी ऐं उनखे सूर हुजनि। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खां दुआ घुरी, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कामिल कुदरत सां उहा निशानी बि ॾेखारे छॾी। हाणे इंतज़ार कयो, फलाणे जबल मां ॾिसो हली, इन अल्लाह जे हुकुम सां उतां ॾाची ज़ाहिर थी, जंहिंखे सूरा जंहिंखे कॾ फर हो। पैगंबर दुआ घुरी अल्लाह पाक खां, अल्लाह पाक क़बूल करणु फरमाए। त नबियनि अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ सां, उन जे हथ जे इशारे सां जेकॾहिं का शइ ज़ाहिर थी पवे त उनखे मौजज़ो चइबो आहे, ऐं हमेशह हुन जे इख्तियार में न हूंदो आहे। जॾहिं अल्लाह पाक वरी क़बूल करे, हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, अल्लाह पाक हुन जी जल्दी क़बूल करणु फरमाई, उहा ॾाची निकिरी पई। हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी दुआ करे अल्लाह तबारक व तआला जी कुदरत सां पत्थर मां ॾाची पैदा थी। उहा छुड़ियल घुमंदी फिरंदी रही। जंहिं झंग में चरण या जंहिं तलाउ ते पाणी पीअण वेंदी हुई त सभई ढोर ढगा भॼी परे थी वेंदा हुआ। तंहिं करे ही ठाह कयाऊं त हिकु ॾींहुं पाणीअ ते उहा ॾाची वञे ऐं ॿिए ॾींहुं ॿियनि जा ढोर पाणी पीअण वञनि। अल्लाह जी कुदरत कामिल जी इहा ॾाची पैदा थियल हुई। उहा गाह बि घणो पई खाए त पाणी बि घणो पई पीए। ॿिया माण्हू उनजो माल हिनखे ॾिसी करे हलियो पियो वञे। पोइ इहो चयूं त हाणे हिकिड़े ॾींहुं इहा ॾाची पीए ऐं ॿिए ॾींहुं तव्हांजो माल गाह बि खाए पाणी बि पीए, ऐं उहा खीर बि एतिरो पई ॾे।
ॾाची जेतिरो पाणी पीए पई अलाह जे हुकुम सां खीर बि ओतिरो पई ॾे। अल्लाह पाक फरमायो क़ाल हाज़िही नाक़तुल्लाह शिरबुन वलकुम शिरबु यौमिन मालूम। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त हीअ ॾाची आहे उनजे पाणी पीअण लाइ, अव्हां जे पाणी पीअण लाइ वारे जो ॾींहुं मुक़ररु थियल आहे। वला तमस्सूहा बिसूइन फयाख़ुज़कुम अज़ाबु यौमिन अज़ीम। ऐं अव्हीं खेसि को ईज़ा न पहुचाइजो, न त अव्हां खे वॾे ॾींहं जो अज़ाब पकिड़ींदो। हाणे हिन ॾाचीअ सां खैस न कजो, मतां चओ त एतिरो पाणी थी पीए, एतिरो गाहु थी खाए, असां हिन खे को ईज़ा ॾियूं। ॾाचीअ सां बुराईअ सां पेश न अचिजो, ऐं जेकॾहिं न त वॾे सख़्तु आफ़त अव्हां जे मथां अचे कड़कंदी। पोइ हिकिड़ी बदकार औरत हुई जंहिंजे घर में माल जाम हो। पाण हुनखे इहा तकलीफ़ थी त मुंहिंजो एॾो सारो माल, गाह जी बि तंगी थी पई ऐं पाणीअ जी बि खोट थी पई। हिकिड़ो बदमाश शख़्स हो, उनखे तयारु कयईं त हीअ ॾाचीअ जा पेर कप। उन बदमाश छा कयो, उन ॾाचीअ जा पेर खुचियूं कटियईं, उहा ॾाची मरी वई। उन खां पोइ टे ॾींहं अज़ाब आयो इन क़ौम जे मथां। इहो तफ़सील सां वाक़ियो अॻम थी गुज़रियो आहे सूरत हूद जे अंदरि। अल्लाह तबारक व तआला फरमाए फ़अक़रूहा फ़अस्बहू नादिमीन। पोइ उन जूं खुचियूं कपियाऊं ऐं मारे विधाऊं, पोइ पिशेमान थिया। पोइ हाणे अलाह जे पैदा कयल ॾाची ऐं घोरी मौजूदो वतऊं, हाणे उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कयूं, बसि पोइ हुन जे मथां अज़ाब अची कड़कियो। लोॾो जो आयो ज़मीन खे, हिकु लोॾो ॿियो लोॾो, ईअं सभु किरी पिया, जायूं हुन जूं किरी पयूं, दॿिजी विया। तंहिं करे मुस्लमानो, असांजे पैगंबर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आला वॾो मौजज़ो आहे, उहो क़ुरान पाक आहे। जेके बि पैगंबर उन जे मथां आसमानी किताब ऐं सहीफ़ा लथा, उन जा हाफ़िज़ न हुआ। इन क़ुरान पाक जे अंदरि अहिड़ो इज़्ज़ो आहे, अहिड़ो आजिज़ कंदड़ आहे, जो जॾहिं ही क़ुरान पाक पढ़ियो वेंदो आहे, इंसान दिलनि जे कननि सां ॿुधंदो आहे, वार हुन जा कांडारजी वेंदा आहिनि, अखियूं हुन जो पाणीअ सां भरिजी वेंदियूं आहिनि, दिलि ॾकिजी वेंदी आहे। इन क़ुरान पाक जो मौजज़ो आहे। जो 1400 साल गुज़री चुका आहिनि, तॾहिं बि क़ुरान पाक ईअं पढ़ियो वञे थो जीअं ई हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पढ़ी ॿुधायो, असांजे पैगंबर सहाबा किराम खे पढ़ी ॿुधायो, सहाबा किराम ताबईन खे, ताबईन तबो ताबीन खे, इहो सिलसिलो हलंदो आयो तव्हां असां त हीउ क़ुरान पहुतो आहे त हीउ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मौजज़ो आहे, क़यामत ताईं हलणो आहे। पोइ जेको माण्हू हिन क़ुरान पाक जे मौजज़े सां मुआदो अटकाईंदो, ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, उहो हिननि उम्मतनि गुज़रियलनि जे वाक़ियात मां इबरत पिराए। ईअं न थिए जो जीअं उन्हनि अलाह जे ॾिनल मौजज़ात जी जेके पैगंबरनि जे हथनि ते ज़ाहिर थिया, उन्हनि खे कूड़ो ॼातऊं, उन्हनि खे तकलीफ़ा ॾिनऊं, त हुननि खे देरि न थी जो अज़ाब हुन जे मथां अची कड़कियो। अॼु मुस्लमान जेके रुसवा आहिनि, ख़्वार आहिनि, काफ़र कुवतूं मथे आहिनि, त सबबु इहो आहे
जो असां मुस्लमाननि क़ुरान पाक जे पढ़ण उन जे मथां अमल करण छॾे ॾिनो आहे। तंहिंजे करे क़ुरान पाक खे पढ़णो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मूंखां बाद ॿिनि शयुनि खे लाज़िम करे वठिजो। हिकु अव्हां वटि मां किताब लाइ छॾे वञा थो, ॿियो पंहिंजी आल ऐं तरीक़ो छॾे वञा थो, इन खे चिंबड़ी वठिजो। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल जो मिसाल इहो आहे जे हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॿेड़े में जेके सुवार थिया उहे ई बचा। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल मां जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे क़दम ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो, इहो ई निजात पाईंदो। पोइ उन जे कढ लॻणो आहे। इहा ॻाल्हि ग़लति पुराणा पहाका आहिनि त सैयद कहिड़ो बि त बि पंज सेरो सैयद शान आला उत्तम आहे, पर उहे पंहिंजे शान खे पाण सुञाणनि त असांजी केॾी इज़त आहे। त बहरहाल क़ुरान पाक खे चिंबड़ी वठिणो आहे, पढ़णो आहे। हीअ अल्लाह पाक जी रसी आहे। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू। समूरे जो समूरा चिंबड़ी वठो अल्लाह जे रसीअ खे। हीअ रसी अहिड़ी आहे जेका आसमान ताईं आहे, सिजण वारी आहे ई कोन। ईअं खणी करे हली उनखे जन्नत में पहुचाईंदी। जन्नत मथे आहे। इहा रसी एॾी मज़बूत आहे जी इंसान रसीअ जे ज़रिए खूह मां ॿाहिरि निकिरंदो आहे, हेठां खां मथे चढ़ी वेंदो आहे। त क़ुरान पाक ते अमल करण वारा उहे मथां ई मथां हूंदा, उनखे अलाह पाक दर्जा अता करणु फरमाईंदो। इन जे करे मौत जी तयारी करणी आहे, आख़िरत जो फ़िक्र करणो आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे क़बीले वारनि खे पंहिंजे ख़ानदान मां हर हिक खे नालो वठी करे फरमायाऊं त अलाह खां ॾिजो, अलाह जी इबादत कयो, मुंहिंजो चयो मञो। क़यामत जे ॾींहुं तव्हांखे हसब नसब कमु न ईंदो। अम्मा फातिमा साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा खे बि फरमायाऊं त तूं बि अलाह खां ॾिज, चङा कम कर। उहे त अॻई नेक अमल कंदड़ हा, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोयनि खे सबक़ अता फरमाए। अम्मा फातिमा साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा जे क़बर खे सहाबी सगोरो चवे थो, ए क़बर ख़्याल कजाए, ॿिन्ही जान जे सरदार जी प्यारे में प्यारी न्याणी तो वटि अची रही आहे। हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी तुंहिंजे पेट में अची रही आहे। हसनैन करीमैन जी अमड़ तुंहिंजे पेट में अची रही आहे। तंहिंजे करे हिन जो ख़्याल कजाए। क़बर मां गैबी आवाज़ अचे थो, अबू ज़र गफ़ारी, मां हसब नसब जो घर न आहियां, मां अमल जो घर आहियां। त इंसान खे अमल खटाइनि। हदीस पाक में अचे थो, जॾहिं इंसान वफ़ात करे वेंदो आहे, टे शयूं हुनजे कढ लॻंदियूं आहिनि। हिकु पंहिंजा मिट माइट औलाद, ॿियो माल, टियां अमल। दफ़नाइण खां बाद में ॿ शयूं मोटंदियूं, माइट बि मोटंदा, माल बि मोटंदो, बिस्तरो खट वग़ैरह सभु मोटाईंदा। ईअं कोन त क़बर जे अंदरि खट विछाए करे भलो हंधु करे ॾियनि। सिर्फ़ु इंसान सां जेके हलंदा त उहे अमल हलंदा। पोइ चङा अमल हूंदा त क़बर उनखे मुबारक ॾींदी, तुंहिंजो अचणु मूं वटि मरहबा हुजे, मुबारक जे लाइक़ु हुजे। जो मुंहिंजे मथां जेतिरा माण्हू घुमंदा हुआ, मुंहिंजी तोसां मुहबत हुई त इहो मूं वटि अचे त मां हुन सां सुठो बर्ताव कयां। ऐं जेकॾहिं फाजिर शख़्स आहे, मुजरिम शख़्स आहे, उनखे चवंदी त तुंहिंजो अचणु मूं वटि नामुबारक आहे। जेके बि माण्हू मुंहिंजे मथां घुमंदा हुआ, वधि में वधि तोसां मूंखे बुग़्ज़ हुयो, हाणे तूं मुंहिंजे पेट में आयो आहीं त हाणे मुंहिंजो बर्ताव ॾिसजांइ। त उनजी क़बर जी तयारी करणी आहे। इंसान खे नेक अमल करणा आहिनि। अल्लाह हुन जे रसूल जो चयो वठी करे पंहिंजी पूरी ज़िंदगी
दीन जे मुआफ़िक़ क़ुरान जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारणी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो पोइ जॾहिं उन्हनि ॾाचीअ जा खुच कटिया वअख़ज़हुमुल अज़ाब इन फ़ी ज़ालिका लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन, पोइ खेनि अज़ाब पकड़ियो, बेशक उन में निशानी आहे ऐं मंझा घणा मञण वारा न आहिनि। व इन रब्बक लहुल अज़ीज़ुर रहीम, बेशक तुंहिंजो पालनहार ई ग़ालिब मेहरबान आहे। रब ज़बरदस्त भी आहे रहम करण वारो भी आहे। ज़बरदस्त उन्हनि जे लाइ आहे, ॾाढो उन्हनि जे लाइ आहे जिन इंसाननि पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ गुज़ारी, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे मुताबिक़ गुज़ारियऊं, न अल्लाह जा हुकुम न रसूल जो तरीक़ो, इन बस जे पंहिंजो ठही आयो गुज़ारियऊं, पोइ उन्हनि जे लाइ रब ॾाढो आहे। ऐं रहीम उन्हनि जे लाइ आहे जेके मोमिन आहिनि, उन्हनि ईमान अमल साले आहिनि, पोइ उन खां जेकर कमियूं कोताहियूं थी वयूं, अल्लाह पोइ राहिमीन आहे, रहम करण वारो आहे। जॾहिं इंसान वरी तौबा करे थो, अल्लाह जो रहम एॾो आहे जो ज़िंदगीअ जे गुनाहनि खे अल्लाह पाक फरमाईंदो आहे त हिन जे गुनाहनि खे लीक ॾेई छॾियो, मटाए छॾियो। त रब रहीम एॾो आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, बुरनि कमनि खां बचाए, इस्लाम ईमान कामिल एहसान वारी ज़िंदगी अता करण फरमाए, ऐं इस्लाम ईमान कामिल एहसान सां जीअं अल्लाह पाक तव्हां असांजो हिन दुनिया मां ख़ात्मो बिल ख़ैर करण फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।